दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डिप्टी कमिश्नर दादू सईद मुर्तज़ा अली शाह दरिया सिंध जे कचे वारनि इलाइक़नि जी असफरबंद ऐं एलएस बंद जो दौरो कयो, जिते हुन मक़ामी रहाकुनि सां मुलाक़ात कई ऐं इलाइक़ाई सैलाबी सूरतहाल बाबति ॻाल्हि ॿोल्हि कई। उन मौक़े ते DHO दादू सईद इमदाद अली शाह, असिस्टेंट कमिश्नर दादू समीउल्लाह वगण ऐं मुख्तियारकार दादू शिराज पवहर पिण साणुसि गॾु हुआ। इलाइक़े जे माण्हुनि DC दादू खे माल मवेशी जी वैक्सीनेशन ऐं ॿियनि दरपेश मसइलनि बाबति आगाह कयो। DC दादू फौरी एक्शन वठंदे वेटनरी डॉक्टरनि जी टीम खे तलब कयो, जिन माल मवेशी जो मुआइनो करे बीमार जानवरनि जो इलाज कयो। बाद में DC दादू एलएस बंद ते क़ाइम तिबी इमदादी कैंप जो दौरो करे सैलाब मुतासिर माण्हुनि खे ॾिनी वेंदड़ तिबी सहूलतुनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो। हुन रेस्क्यू या रंबाबिया कैंप ऐं वेटनरी कैंप जे इंतज़ामनि जो बि मुआइनो कयो। उन मौक़े ते DC दादू AC दादू ऐं मुख्तियारकार दादू खे हिदायत कई त सैलाब मुतासिर माण्हुनि जी आमद लाइ सरकारी फ़राहम कयल ॿेड़ियुनि जे इंतज़ाम खे पंहिंजे अमल जे ज़रिए निगरानी हेठि रखियो वञे। मुतासिर ख़ानदाननि सां मुलाक़ात करे उन्हनि जा मसइला ॿुधिजनि ऐं उन्हनि जा जाइज़ मसइला फौरी तौर हल कया वञनि। हुन वधीक चयो त कचे जे इलाइक़नि जी बदिलजंदड़ सूरतहाल ते पल पल नज़र रखी वञे ऐं कंट्रोल रूम खे लगातार आगाह कयो वञे त जीअं बर वक़्ति क़दम खंया वञनि। डिप्टी कमिश्नर दादू DHO दादू ऐं लाइव स्टॉक खाते खे पिण हिदायतूं ॾिनियूं त मुतासिर माण्हुनि ऐं उन्हनि जे माल मवेशीअ खे तिबी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं सैलाबी सूरतहाल सबबि पैदा थींदड़ बीमारियुनि खां वक़्ति सिर बचाव मुमकिन थी सघे।